रावी सतलज ऐं चनाब दरियाहनि जे पाणी 280 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। केतिरनि ई इलाइक़नि में फुटनि जी सूरत में पाणी बीठल, हज़ारे माण्हू बेघर। पाणी जो वहिकिरो झंग शहर में दाख़िल। झंग ऐं चिन्यूट खे बचाइण लाइ रवाज़ पुल वेझो धमाके सां कट ॾिनो वियो। पुर मुतासिर इलाइक़नि में तालीमी इदारा हिकु हफ़्ते लाइ बंदि करण ते गौर। ननकाना साहिब, शेखपुरा ऐं टूबा टेक सिंह जे दरियाई इलाइक़नि खे ख़ाली करण जी हिदायत। रावी दरिया में शादरा वारे हंधि ते मथां दर्जे जी ॿोॾि बरक़रार। लाहौर जे कुझु इलाइक़नि में दरिया जो पाणी दाख़िल थी वियो। चनाब दरिया में चिन्यूट ब्रिज ते पाणी जे वहिकरनि में वाध। चिन्यूट बिल ते पाणी जा वहिकरा 8,30,100 क्यूसेक रिकॉर्ड। खानकी वटि पाणी जी आमद 3,05,436 क्यूसेक। टिमिनन हेडवर्क्स वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो। हेठियां वारा इलाइक़नि मां माण्हू जी महफ़ूज़ हंधनि आदत पलाण। सरगोदा जे कोट मोहम्मद जे केतिरनि ई इलाइक़नि में पाणी दाख़िल, फसलुनि खे नुक़सान। सतलज दरिया में गंडा सिंह वाला वटि पाणी जा वहिकरा 2,61 क्यूसेक खां वधीक। फिरोजपुर वटि इंतिहाई मथे दर्जे जी ॿोॾि। इंतिज़ामिया माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण में रुधल। सियालकोट, नारवाल, गुजरांवाला ऐं हेड खानकी में पाक फ़ौज जो रेस्क्यू ऑपरेशन जारी। फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां पंजाब जे मुतासिर इलाइक़नि जो दौरो। फील्ड मार्शल दरबार साहिब करतारपुर जो फिज़ाई जाइज़ो वरितो। ISPR मूजिबि फील्ड मार्शल आसिम मुनीर सियालकोट सेक्टर शकरगढ़, नारवाल ऐं करतारपुर जो दौरो कयो। आर्मी चीफ खे ॿोॾि जी सूरतहाल ऐं तयारियुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल करतारपुर में सिख बिरादरी सां मुलाक़ात कई ऐं मुतासिरनि खे हर मुमकिन मदद जी ख़ातिरी कराई। संदसि चवणो त अक़लियतुनि ऐं संदनि मज़हबी हंधनि जो तहफ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण में का कसर न छॾींदो। मुतासिर थियल समूरनि मज़हबी हंधनि खे असुल हालत में बहाल कयो वेंदो। दरबार साहिब करतारपुर खे तरजीही बुनियादनि ते असुल हालत में बहाल कयो वेंदो। आर्मी चीफ सिविल इंतज़ामिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल्हि दौरान फ़ाल क़दमनि जी तारीफ़ कई। आर्मी चीफ मुतासिर इलाइक़नि में फ़ौजी जवाननि ऐं सिविल इंतज़ामिया जी अणथक कोशिशुनि जी साराह कंदे फ़ौजी जवाननि जे बुलंद हौसले, पेशेवराने तयारी ऐं क़ौम जी ख़िदमत जे अज़म जी साराह कई। वफ़ाक़ी हुकूमत पाणी ज़ख़ीरनि जी अॾावत लाइ हिकमत अमली ते कमु शुरू करे छॾियो। जल्द अहम इजलास घुराइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म हाउस तरफ़ां जारी कयल 15 मौजूदु मौसमियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण जे लाइ पॉलिसी ते कमु जारी आहे। पॉलिसी वर्किंग पेपर समूरनि सूबाई हुकूमतुनि सां शेयर कयो वेंदो। इजलास में 4 सूबनि जा वॾा वज़ीर ऐं लाॻापियल इदारनि जा सरबराह शरीक थींदा। पाणी ज़ख़ीरा मुशावरत ऐं इतफ़ाक़ी राय सां ठाहिया वेंदा। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली हिकु हक़ीक़त आहे। असराइती तयारी सां ई कुदरती आफ़तुनि जे नुक़साननि खां बची सघिजे थो। इहो ई क़ौमी मसइलो आहे। सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। संजय वॾे वज़ीर पारां इम्कानी बोर खे मुंहुं ॾियण लाइ PDMA ऐं ज़िलनि जी इंतज़ामिया खे मुकमल तयारी करण जो हुकुम। वॾे वज़ीर जी सदारत हेठि फ्लड एमरजेंसी इजलास। गुडू बैराज वटि 7 खां 8 लख क्यूसेक पाणी अचण जो इम्कान आहे। गुडू बैराज वटि अरबा ऐं ख़मीस जे विच वारी राति जो पाणी पहुची सघे थो। उत्तरी ज़िलनि में 72 ऐं ॾखण ज़िलनि में 106 ॿेड़ियुनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे। इम्कानी ॿोॾि सबबि 52,000 खां वधीक ख़ानदान मुतासिर थी सघनि था। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर हिदायत कई त दरिया जे किनारनि ते 500 खां वधीक कैंप्स क़ाइमु कयूं वञनि। इंतज़ामिया अलर्ट रहे ऐं ॿोॾि वारी सूरतहाल लाइ रेस्क्यू जी तयारी रखे। पंजाब जे दरिया में पाणी चाड़ ऐं वॾी ॿोॾि वहिकरनि सबबि आपाशी खाते पारां सिंध जे टिनी बैराजनि ते हाई अलर्ट जारी। बंदनि ऐं बैराजनि जी निगरानी शुरू। गुडू, सखर ऐं कोटड़ी बैराजनि वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,95,102 क्यूसेक ऐं हेठियां वहिकिरो 3,64,102 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,66,370 क्यूसेक ऐं हेठियां वहिकिरो 2,12,300 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,44,595 क्यूसेक ऐं हेठियां वहिकिरो 1,11,870 क्यूसेक रिकॉर्ड।
दरिया में चढ़ बाद कच्चे जे इलाइक़ा ॿुॾी विया। केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। दरबेलो जे कच्चे वारे इलाइक़े में 3 ज़मींदार बंद टुटी पिया। दरबेलो, राज़ीदेरो, पनो आकिल, कादिरपुर, मटियारी ऐं ख़ैबर जे कच्चे में ॿोॾि जी सूरतहाल। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण दद महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थी रहिया आहिनि। सिंधु दरिया में चढ़ बाद ख़ैबर MS बचाव बंद ते पाणी जो दबाव वधण लॻो। सिंध हुकूमत इम्कानी बोर्ड के मुंह ॾियण लाइ फंड्स जारी करे छॾिया। आपाशी खाते के 1 अरब 94 करोड़ रुपया जारी किया विया। नाणे वारे खाते पारां आपाशी खाते के बंदनि जी मज़बूती, वाहन ऐं शाखुनि जी मरम्मत लाइ रक़म जारी कई वई। दरिया जे गुज़रगान खे खाली न कयो वियो त हमेशह नुक़सान थींदो रहंदो। फ्लड प्लान एक्ट तहत हाणे पाणी जे लंघनि में मौजूद समूरियूं गैर क़ानूनी अदावतूं खाली कराए वञनि। PDMA जे डायरेक्टर जनरल इरफान अली जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त जेसीं ताईं पाणी सिंध में दाख़िल नथो थिए, पंजाब हाई अलर्ट ते आहे ऐं सिंध हुकूमत खे अॻुवाट आगाह कयो वियो आहे। पोइ सुलेमान ते बरसाति जो नओं सिलसिलो शुरू थी रहियो आहे, जंहिंसां दरियाउनि ऐं ढंढनि में पाणी जो वहिकिरो वधंदो। सिंध में इम्कानी बोर्ड के मुंह ॾियण लाइ सिंध हुकूमत तरफ़ां राइट बैंक में मुक़रर कयल फोकल पर्सन सूबाई वज़ीर जाम इकराम धारी जी सदारत हेठि लाड़काणे में इजलास। आपाशी खाते तरफ़ां लाड़काणे ज़िले जे बंदनि जी सूरतहाल ऐं पाणी वहिकरनि बाबति ब्रीफिंग। आपाशी खाते मूजिबि 2 खां 3 सेप्टेम्बर ताईं पाणी जा वॾा वहिकरा पंजनद खां सिंधु दरिया में शामिल थींदा। बंदनि जी मज़बूती लाइ मशीनरी ॿियारे पथर डंप करे 24 कलाक चौकसी कई पई वञे। सूबाई वज़ीर पारां खाराई रोड समेत खाद वारनि हंधनि जी निशानदेही करे बंदि करण जी हिदायत। जाम इकराम धारे जे हिदायत कई त बंदनि भरिसां मेडिकल कैंप्स क़ाइमु कयो वञनि। कच्चे माल अटपणाण करे पके तरफ़ ईंदड़ ॻोठाणनि खे रेस्क्यू करण लाइ ॿेड़ियुनि समेत ॿी मशीनरी जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे। मुल्क जे अक्सर इलाइक़नि में अॼु खां गजगोड़ सां बरसाति जी अॻकथी। NDMA पारां अलर्ट जारी। अॼु खां 2 सेप्टेम्बर ताईं इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, सियालकोट, नारवाल समेत पंजाब, KP ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसाति जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। मौसमियात खाते मूजिबि कराची में सुभाणे खां 2 सेप्टेम्बर ताईं बरसाति पवंदी। शहरी बोर्ड जो ख़दशो हूंदो। ठट्टो, सजावल, बदीन, थरपारकर, हैदराबाद, दादू, सखर, गोटकी, लाड़काणो, जेकबाबाद ऐं कशमोर में बि तेज़ मींहुं वसंदो। पनियाकल भरिसां मामूली ॻाल्हि तां सोटनि में झेड़ो। फायरिंग में 3 वरनि जी ॿाड़ी मारिजी वई। गोड़जाम शहमीर में लूडो रांदि खेॾण तां सोट पाण में विड़ी पिया। फायरिंग सबबि 3 वरनि जी सोनारी उर्फ बशीरा चाचड़ ज़ख़्मी थी पई। गिम्स अस्पताल में दम ॾिनो। नवदेरो भरिसां गोटबाजी गोपांग में औरत जो घर मां गोली लॻल लाश। 5 ॿारनि जी बामस्मात। रोज़ीना गोपांग जो गोली लॻल लाश ठाहियो। पुलिस मर्द तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। जेकबाबाद जे मुलादात थाणे जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल। हथियारबंदनि गोलियूं हणी कोट शाम जखराणी वासी अताउल्ला खे क़त्ल करे छॾियो। वासन पारां जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर। ऐं धरती TV पारां सिंध इश्यूज़ प्रोग्राम में लाड़काणे में हद दाख़िलनि ऐं ट्रैफिक जी आज़ादी निशानदेही करण बाद वकीलनि इंतज़ामिया खे लीगल नोटिस सुभाणे छॾियो। लाड़काणे जे डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर ऐं डिप्टी डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट फोर्स खे लीगल नोटिस सुभाणियो। लीगल नोटिस में ॼाणायो वियो त लाड़काणे में गैर क़ानूनी कब्ज़ा तोड़े शहर जे मुख्य रोडनि ते ट्रैफिक जाम हुजण करे शहरनि खे तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। फौरी नोटिस वठी मसइलो हल कयो वञे। ॿी सूरत में क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।